चीन जे शहर हांगझू में जारी एशियन गेम्स जे क्रिकेट मुक़ाबलनि दौरान नेपाल जी टीम T20 फॉर्मेट में नई तारीख़ जोड़ींदे हिक ई मैच में कई रिकॉर्ड क़ाइमु करे छॾिया। नेपाल तेज़तरीन सेंचुरी, तेज़तरीन अधु सेंचुरी समेत सभ खां वधीक छक्का हणंदड़ ऐं रनसूं ठाहींदड़ टीम जो एज़ाज़ माणे वरितो आहे। एशियंस गेम जी क्रिकेट मुक़ाबलनि दौरान नेपाल मंगोलिया ख़िलाफ़ T20 मैच जी हिक इनिंग्स में 3 विकेटुनि जे नुक़सान ते 314 रनसूं ठाहियूं। इन खां अॻु अफ़गानिस्तान 2019 में आयरलैंड ख़िलाफ़ 3 विकेटुनि जे नुक़सान ते 278 रनसूं ठाहियूं हुयूं। नेपाल इन खां सवाइ बि मैच में कई रिकॉर्ड टोड़े छॾिया, जंहिंमें हिक इनिंग्स में सभ खां वधीक 26 छकनि जो रिकॉर्ड बि शामिल आहे। इन खां अॻु इहो एज़ाज़ बि अफ़गान टीम वटि हो, जंहिं 2019 में आयरलैंड ख़िलाफ़ हिक मैच में सभ खां वधीक 22 छक्का हयां हुआ। नेपाल जे बैटर कुशाल माला 34 बालनि ते सेंचुरी स्कोर करे T20 फॉर्मेट जे तेज़ तरीन सेंचुरी जो नओं रिकॉर्ड पंहिंजे नाले करे वरितो। इन खां अॻु भारत जे रोहित शर्मा, ॾखण अफ्रीका जे डेविड मिलर ऐं चेक रिपब्लिक जे स्वदेश विक्रामा खे 35 बालनि ते सेंचुरी ठाहिण जो एज़ाज़ हासिल हो। हीअ मैच रुगो तेज़ सेंचुरी जे करे ई न, पर तेज़ तरीन 50 जे करे बि यादगार बणिजी वई आहे। मैच में नेपाली बैटर दुपेंद्रा सिंह एरी सिर्फ़ 9 बालनि ते अधु सेंचुरी मुकमल करे T20 फॉर्मेट जी तेज़ तरीन 50 जो एज़ाज़ पंहिंजे नाले करे वरितो आहे। संदसि इनिंग्स में 8 शानदार छक्का बि शामिल आहिनि। दुपेंद्र सिंह T20 फॉर्मेट में सभ खां वधीक स्ट्राइक रेट सां रनसूं ठाहिण जो एज़ाज़ बि पंहिंजे नाले करे वरितो आहे। हिन 10 बालनि ते 52 रनजुनि जी इनिंग्स खेॾी ऐं संदसि स्ट्राइक रेट 5 खां बि मथे रहियो। दुपेंद्रा सिंह भारत जे अॻूणे ऑलराउंडर युवराज सिंह, अॻूणे वेस्ट इंडियन कप्तान क्रिस गेल ऐं अफ़गान बैटर हज़रतुल्लाह ज़ाज़ई जो 12 बालनि ते 50 जो रिकॉर्ड टोड़े छॾियो। नेपाल इन मैच में मंगोलिया ख़िलाफ़ 273 रनसुनि तां कामयाबी हासिल कई, जेका T20 फॉर्मेट में कामयाबी जो सभ खां वॾो मार्जन आहे। इन खां अॻु चेक रिपब्लिक 2021 में पानामा ख़िलाफ़ 208 रनसुनि तां फतेह हासिल कई हुई।